सलाम तो करे मुसलमान सलाम जो जवाब नथा ॾियन मौला रात बाबा ख्वाब में आयो फरमाए पियो ज़हरा तू थक जी पईया तोखे वठण आयो ये जुमला अली जड़े इमाम का नीर वही पिया सैयदा फरमाए थी या अली ओ तुझे खिदमत में का कमी रह जी वैया त सैयदा माफी जी तलबा इमाम फरमाए तू ज़हरा तू ऐं कमी मौला मुझो चंद वसीयतों हैं या अली मुझे जनाजे में उवे न अचन जिन मुखे तकलीफ़ूं ॾिनियूं जिन मुझो हक़ गसब कयो या अली गुस्ल पांजे हथन सा ॾियारे जा रात जो जनाज़ो दफन कजा या अली दफन करण खां पोइ हर रोज मुझे मथा कुरान पढ़ण लाइ ज़रूर अचजा अल्लाहु अकबर जेतरा मसाइल ज़हरा जी इन दुनिया में अख बंद थी वसल सैयदा जी वसीयत मुताबिक इमाम वसल को दे तो वसल लींदे लींदे इमाम को दाह निकली गई इमाम को दाह निकली गई जनाबे फिजा खुशी थी याली शाद इमाम फरमाए तो एडी तकलीफ जे बावजूद कतई शिकायत न करी ज़हरा जो पासे जो टुटल अल्लाह गुस्ल अची वियो कफन अची वियो सैयदा जो जनाज़ो रात जे टाइम में खयो वियो ये जनाज़ो हले तो ये मौला इमाम फरमाए तो हसनैन ये नंढे बच्चे जो आवाज तो महसूस थे अञा इहो कौल पूरो थियो जनाबे ज़ैनब सलामुल्लाह अलैहा फरमाए थी बाबा मां ज़ैनबा इमाम फरमाए दो हसनैन पहिरिया ज़ैनब के पांजे घर में छॾे अचो पोइ ज़हरा जे जनाज़े सां हलूं हसनैन फरमाइनि था बाबा रात जो टाइम आहे रात जो पर्दो आहे रात जो पर्दो आहे ॾिसण वारो बि कोई नाहे सैयदा जो बज़ाहिर सन नंढो आहे इमाम फरमाए थो उहा अली थो ॼाणा सैयदा ज़ैनब जो मकाम छा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।